बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। असीं पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं मॉडल वर्ब में माइट खे पढ़ंदासूं। माइट छा आहे ऐं माइट जो असां किन जॻहनि ते ऐं कहिड़ी सिचुएशन में इस्तेमालु कंदा आहियूं। सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त माइट आहे छा। माइट असीं चवंदा आहियूं पास्ट टेंस ऑफ मे, यानी कि मे जो पास्ट, तंहिंखे असीं माइट चवंदा आहियूं। सादनि लफ़्ज़नि में आउं ईअं खणी चवां त मे जी जेका सेकेंड फॉर्म आहे तंहिंखे असीं माइट चवंदा आहियूं। सवाल हीउ अचे थो त मे छा आहे। मे जे मुतलिक़ असीं ऑलरेडी हिकु क्लास ठाहे चुका आहियूं जेका असां अपलोड बि करे चुका आहियूं, जंहिंजी आउं लिंक हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि। अगरि अव्हां मे जो कॉन्सेप्ट क्लियर करणु चाहो था त तव्हां असांजी मे जी क्लास पिणु ॾिसी सघो था। हाणे ॻाल्हि कंदा आहियूं माइट जी। माइट छा आहे? सेकेंड फॉर्म ऑफ मे। हाणे डिफरेंस छा आहे? माइट ऐं मे में डिफरेंस कहिड़ो आहे? डिफरेंस इहो आहे, ऐं सादनि लफ़्ज़नि में सम्झाईंदुसि, ऐं सम्झण जी कोशिशि कजो। मे जेको आहे वधीक चांस लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, माइट जेको आहे घटि चांस लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल अव्हांखे ॾियां त हू कल्ह स्कूल ईंदो, यानी कि मूंखे इम्कान आहिनि त हू कल्ह स्कूल ईंदो। हिते आउं जेकॾहिं मे लॻायां त मूं वटि जेका परसेंटेज जी ॻाल्हि करियूं त मूं वटि 100 मां 80% चांस आहिनि त हू जेको आहे कल्ह स्कूल ईंदो। लेकिन आउं माइट खे इस्तेमालु करां त असां वटि चांस छा हूंदा, पॉसिबिलिटी जा असां वटि चांस केतिरा हूंदा? सिर्फ़ु 30 या 40% चांस हूंदा। यानी कि जॾहिं चांस जी सूरत घटि हुजे, उहो कमु जंहिंमें असांखे इम्कान घटि हुजे, यानी कि उहो कोन थो अची सघे, त असीं उते माइट खे इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं जिते असांखे यकीन ऐं इम्कान वधीक हुजे उते असीं मे जो इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद करूं था तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो मे ऐं माइट जो कॉन्सेप्ट। इन खां बावजूदि आउं हिकु ॿियो जेको आहे एग्ज़ाम्पल ॾियां थो। अव्हां आसमान ते निगाह करो था ऐं ॾिसो था त तमामु घणा ककर आहिनि ऐं अव्हांखे इम्कान आहे त हिते मींहुं ईंदो, यानी कि ककर आहिनि। सिज जी का बि रोशनी किथां न पई अचे, सिर्फ़ु काला बादल आहिनि, कारा ककर आहिनि। अव्हां मे खे इस्तेमालु करे सघो था। ऐं जेकॾहिं आसमान साफ़ु हुजे ऐं ककर घटि हुजनि, यानी कि मींहुं अचण जा चांस तमामु घटि हुजनि, त अव्हां उते माइट खे इस्तेमालु कंदा। उमेद करूं था तव्हांखे मे ऐं माइट में जेको डिफरेंस हो उहो अव्हांखे सम्झ अची चुको हूंदो त मे छा आहे ऐं माइट छा आहे, मे जो ऐं माइट में डिफरेंस कहिड़ो। वधीक हाणे असीं पढ़ंदासीं माइट खे। जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे पई या सम्झ अचे पई त हिन वीडियो खे हींअर ई लाइक करियो, ऐं लाइक करण में कंजूसी न कंदा करियो, सिर्फ़ु लाइक करे छॾियो। मे जेको आहे असीं पॉसिबिलिटी लाइ, परमिशन लाइ ऐं सजेशन लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। पॉसिबिलिटी यानी कि कंहिं ॻाल्हि जा असां वटि इम्कान हुजनि त हीउ कमु थींदो, इम्कान आहे, त असीं माइट खे इस्तेमालु कंदा हुआसीं। हाणे असीं मॉडल वर्ब में मे खे इस्तेमालु कंदा हुआसीं। हाणे असीं जॾहिं माइट खे पढ़े रहिया आहियूं त माइट खे इस्तेमालु कंदासीं। परमिशन लाइ अव्हांखे या इजाज़त ॾियणी हुजे या इजाज़त वठणी हुजे त माइट इस्तेमालु करे सघो था, ऐं सजेशन लाइ पिणु माइट जो इस्तेमालु कयो वञे थो। हाणे असीं एग्ज़ाम्पल वठूं था पॉसिबिलिटी जो, परमिशन जो ऐं सजेशन जो, जंहिंखे असीं ॾिसी करे हिननि टिनी खे वधीक डिटेल सां क्लियर कंदा आहियूं। असां 2 एग्ज़ाम्पल आहिनि। नंबर फर्स्ट आहे ही माइट कम यस्टरडे, यानी ही कल्ह अची सघंदो हो, यानी कि असां वटि चांस आहिनि त ही जेको आहे कल्ह अची सघंदो हो। हिते असां वटि चांस आहिनि, यानी कि कल्ह जी ॻाल्हि थिए पई, गुज़िरियल ॾींहं जी ॻाल्हि थिए पई, पास्ट टेंस ऑफ मे जी ॻाल्हि थिए पई, यानी कि कल्ह वारे ॾींहं जी ॻाल्हि थिए पई त ही मेट कम यस्टरडे, हू कल्ह अची सघंदो हो। यानी कि असां वटि इम्कान आहिनि, चांस हो त हू अची सघंदो हो। अच्छा, ही छा जी ॻाल्हि थी वई? ही ॻाल्हि थी वई पॉसिबिलिटी जी, यानी कि असां वटि इम्कान आहिनि हू कल्ह अची सघंदो हो।
नेक्स्ट असां वटि आहे ही आस्क्ड मी इफ शी माइट गो। हिन मूंखे चयो त ही वञी सघे थी, यानी कि हिते असांखां पुछियो वियो आहे, असांखे परमिशन असांखां वरिती वई आहे ही वञे। हिन जे वञण जे मुतालिक़ असांखां छा वरिती वई आहे, हिकु परमिशन वरिती वई आहे त असीं परमिशन लाइ पिणु माइट जो इस्तेमालु करे सघूं था। यानी कि परमिशन जॾहिं असांखे वठिणी हुजे त बि असीं माइट खे इस्तेमालु करे सघूं था। नंबर 3 सजेशन। सजेशन जे मुतालिक़ हिकु असां वटि सेंटेंस आहे, यू माइट गो टू दुबई फॉर द ट्रेनिंग। हिन में असां सजेशन ॾेई रहिया आहियूं यू खे त तव्हां ट्रेनिंग लाइ दुबई वञो, तव्हांखे वञणु खपे, वञणु घुरिजे, शुड कोन आहे लेकिन अव्हांखे सजेशन ॾियूं पिया त अव्हां जेको आहे ट्रेनिंग लाइ दुबई वञो। त असांखे ख़बर पई त सजेशन जे तौरु पिणु माइट जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन क्लास में जेको आहे असीं मॉडल वर्ब में माइट खे पढ़ियोसीं। माइट छा हो, सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब, सेकेंड फॉर्म ऑफ मे हो। ईअं खणी चवां त मे जी सेकेंड फॉर्म आहे माइट। माइट खे असीं कैटागरी करे 3 जॻहियुनि ते इस्तेमालु कंदा आहियूं, पॉसिबिलिटी लाइ, परमिशन लाइ, सजेशन लाइ। जंहिंमें असां वटि 2 एग्ज़ाम्पल आहिनि, इन्हनि में असीं हिननि खे कवर कयोसीं। ही माइट कम यस्टरडे, हू कल्ह अची सघंदो। हिते असीं इम्कान खे ज़ाहिर कयोसीं, तंहिंखे असीं पॉसिबिलिटी जी कैटागरीज़ में लॻायोसीं। हे आस्क्ड मी इफ शी माइट गो। हिते आस्क्ड, हिते पुछियो वियो आहे, परमिशन वरिती वई आहे त असां हिनखे परमिशन जो सेंटेंस चई सघूं था। यू माइट गो टू दुबई फॉर द ट्रेनिंग, हिते असां सलाह ॾेई रहिया आहियूं त असीं हिनखे सजेशन चवंदासीं। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज घट बारा जियन, इहा सिंध जी रीता सिक